हिकड़े वाटर के प्लेट लगल काने अची तवा दिसो जे करे हिकड़े के प्लेट लगल जे गुंदियूं सरियाम असी बंद करियूं था वरी गुंदियूं अठे डी लगियो थी वजन आई का भी मालकी शाख जी नथी थे न बेलदार को आए न को दारो को अचे जिते का थोड़ी घणी पछरी दारे को जो फोन बंद बेलदारी असी पान जमींदार पे करियूं गटरन में असी लथा बिठायूं गटरन सां तबाही करे जडी असा जा बच्चा दर पदरन असा जे माल के पानी पीण जो कोने तवा दिसो जे पक्षी के पीण जो पानी हो जे वाटर केतिरो गुंदियूं केतिरो है 27 वाटर कोर्स आहिनि 58 गुंदी आहे इहो असां सां इंसाफ़ पियो थिए एतिरो असां सां ज़ुल्म आहे हिकिड़ी बि गुंदी ते सभु को असांजे लाइ खान थियो वेठो आहे को बि गुंदी बंदि करण लाइ तयारु कोन्हे वञूं था त झेड़ा था थियूं ऑफिसर केड़ा कढन ऑफिसर केरु ई कोन्हे हिकिड़ो दारो को ईंदो आहे एसडीओ त सुतो पियो आहे एसडीओ असांखे फोन खणण लाइ तयारु कोन्हे जंहिंजी टंगू ई कोन्हे उहा ऑफिसर लाइक़ु आहे इहो असांखे एसडीओ करे ॾिनो अथनि चऊं था त असीं मां बदिली करायो आहियां असी ज़मींदार आहियूं असांजो हक़ आहे असांजो फोन खणनि असांजो ॿुधनि असांखे तकलीफ़ छा आहे असांखे पाणी ॾियनि असांखे पुछड़ी कराए ॾियनि असांजी कंहिं बि ज़मींदार सां अदावतो कोन्हे इंसाफ़ तव्हां ॾे अचो ॾिसो त मुंड में घणा केला हलनि पुछड़ी में घणी आबादी आहे असां वटि माल खे गाह ॾियण लाइ हिकिड़ी ॿारी पोखियल कोन्हे चवंदा मुंड वारा ज़मींदार दाऊं था कनि त असां ज़ुल्म आहे ॾिसो त टोटल मुंड ते घणो केलो आहे पाणी आहे त केलो आहे न जेकॾहिं पाणी न आहे त केलो किथां थिए असां पुछड़ी में अची ॾिसो बस मलो खणी आया 9 ऐं 8 वाटर आहे मुंहिंजो हेठि पुछड़ी में और ज़मींदार है 300 का वठी 400 एकड़ जो ही पहिरियों नुक़सान असांजो हिन में गटर पियो वहे तबाही जी निशानी आहे असां मुस्लमान आहियूं जेको तबाह कयो वियो आहे गटर इंसानियत कोन्हे ही हिनाती ही तबाही जो निशान उहो माल असांजो पाणी थो पीए हर शइ पीए तबाही करे 8 गुंदियूं आहिनि हिते अॼु 11 ॾींहं किरेन वारे मां पुछो त घणा घंटा विया आहिनि ही 18 साल हिन असांखे 100 घंटा ये सरकारी को न ॾेई सघनि न असीं पंहिंजे पैसनि सां खाटी था खणायूं सो बि मुंड वियो थो वञे हींअर मां ॾिसो पुछड़ी असांजी तबाह आहे डुक पाणी कोन्हे माना का शइ कोन्हे ऐं हिन जो शाख जो को बि वाली वारस न आहे असांखे ॾुख इहो आहे वाली वारस न आहे अॼु 11 ॾींहं आऊं अञा घर कोन वियो आहियां यको शाख ई शाख ते आहियां एॾो असां सां ज़ुल्म आहे असां पिटीशन दाख़िल करे छॾी आहे 4 तारीख़ असांजी लॻी पई आहे महिरबानी करे गटर कढनि गुंदियूं बंदि कनि असांखे पाणी ॾियनि पाणी न ॾींदा असां हैदराबाद शदापुर में जेको 2022 में रोड बंदि कयो न वरी बंदि करे वेही रहंदासीं असां न छॾींदासीं अञा असां ॿारी बि वणनि जी कोन काई आहे हींअर पाणी न रसियो आहे ऐं तबाही आहे असांजी हींअर जीअं प्रेशर थियो आहे त मुंडारा वाटर वहनि पिया असांजा कोन पंहिंजो शाख कहिड़ी आहे ही साईं संघर्ष शाख आहे ही संघर्ष शाख आहे वाटर वहनि पिया इहे कहिड़ा ही वाटर आहिनि ही सभु वहनि पिया मुंड खां वठी हिसे ताणी वहनि पिया सभिनि जा धव निकिता पिया वहनि पिया मोकूं खुलियूं पियूं आहिनि अहिड़ी बर्बादी कंहिं शाख जी बि कोन्हे हींअर एॾो पाणी आहे सिंध लेवल ते 15,500 फुट पाणी पियो असांजो 15.5 वहे ऐं संगर जी जेकी बर्बादी कई अथनि 4 महीना थिया आहिनि डुक पाणी जो कोन आयो आहे ॾिसो तव्हां हिननि बि कोन कया आहिनि डुक पाणी जो कोन छॾियो अथनि ऑफिसर मिली जुली हिन शाख खे बर्बाद पिया कनि महिरबानी करे असांजो मसइलो हल कनि न त असीं हाई कोर्ट वेंदासीं सुप्रीम कोर्ट वेंदासीं छॾींदासीं हुननि खे कोन असां सां ज़ुल्म आहे अरे नवेशो ये जेके गुंदियूं लॻल आहिनि या जेके नाला लॻल आहिनि हिन में जेका अपाची वारा आहिनि जेको हूंदो आहे पाणीअ वारे ते चवंदा पेसा बदिलो सही हूंदो आहे कहिड़ी ख़बर आहे हाणे जेको ईअं त कोन था हणनि न ज़रूरु हाणे हींअर असां कढियूं आहिनि ही 2 ॾींहंनि जे अंदरि में लॻंदियूं 2 गुंदियूं अॻे लॻायूं आहिनि गुल उन राति जो गुंदियूं बि लॻायूं असां छापो वयो असां मां माफ़ी वरिती असां मार करे वेही रहियासीं मुंड ते हाणे ज़रूरु ही ऑफिसर मिली जुली हूंदा न हाणे हिननि खे पैसा ॾींदा ही हणंदा माना इहे 2-3 ॾींहंनि में वरी गुंदियूं लॻी वेंदियूं कोन छॾींदा इहे असांखे ऐं असांखे अॼु ज़मींदार माना विड़िया बि आहिनि ऐं होॾा खोसा आहिनि 10 वाटर ते झेड़ो थियो आहे सबू ऐं झेड़ो वॾो थियो आहे वाटर अञा ॿधो पियो आहे ऐं कहिड़ी ख़बर ही विड़नि सांझी असां सां असांजा माण्हू हींअर बि वेठा आहिनि ऐं असांखे हिननि मां खुटको आहे सुभाणे कुझु बि नुक़सान थियो ज़िमेदार मूं नाला ॾेई छॾिया आहिनि ही ज़िमेदार रहंदा महिरबानी करे असांखे पाणी ॾिनो वञे असांजो मसइलो हल कयो वञे असां आयासीं कल्ह खां हिते नुलियूं गुंदियूं कढायूं हुआ चोरी जूं तव्हां सरज़मीन जो जाइज़ो वरितो आहे पोयां जेको आहे सो शॉट्स वठंदा आया आहियो त असांजूं केतिरियूं 100 एकड़ गैराबाद पियूं आहिनि कुझु ॾींहं पहिरीं जेको आहे सो फेसबुक ते वीडियो हलियो त बाबा फलां ज़मींदार वसाण साहिबान पाणी चोरी था कनि ही हू असांखे वहण नथा ॾियनि किन माण्हुनि हलाए सॼी रैंकिंग वधाइण लाइ ख़ैर तव्हां पाण हींअर सरज़मीन ते ॾिठी आहे पोयां गैर क़ानूनी वाटर निकिता पिया आहिनि थईम साहिबनि जा उहे अलॻि गैर क़ानूनी तव्हां उन्हनि जा शॉट्स वरिता आहिनि नोलियूं अलॻि निकितियूं पियूं आहिनि गुंदियूं अलॻि निकितियूं पियूं आहिनि उहे सभु तव्हां रिकॉर्ड कयूं आहिनि ऐं उन खां पोइ
पाणी जी फुड़ी कोन थी अचे मथां खां पोयां खां जहिड़ो करे भितूं आयूं पियूं शाख खे, अहिड़ी हालत लॻी पई आहे असां सां। ऐं जेको हीउ पाणी हले पियो इहो शिदातपुर जो गटर जो पाणी हले पियो, जेको शिदातपुर सिटी पूरे जो गटर जो पाणी हले पियो। हाणे इन में माल पाणी पीए, इंसान पाणी पीए, इंसाननि जा कपिड़ा धोपजनि, इंसाननि जे इस्तेमालु, ज़मींदारी जो त पाणी इस्तेमाल में पोइ थींदो, हाली त इंसाननि जी त तव्हां अहसासु कयो, क़दुरु कयो। महिरबानी कनि कुझु जेको आहे सो असां सां तदारुक कयो वञे, सभिनी ज़मींदारनि, सिर्फ़ु असां कोन आहियूं, चलो असां वॾा ज़मींदार आहियूं, धिके सिके बि कुझु न कुझु असां हाली कढी वेंदासीं। ग़रीब माण्हू केॾांहुं वेंदो, या हारी जेको कमाए थो ज़मींदार मां उहो केॾांहुं वेंदो, कंहिंजो अहसासु कयो। तक़रीबन तव्हां हींअर ॾिसी आया आहियो, जहिड़ो कर देहे आहे असांजी पूरी फैमिली जी, तक़रीबन जहिड़ो कर 1100-1200 एकड़ आहे, हुन में ॿिया ज़मींदार भई नंढा नंढा, पर वॾा ज़मींदार असांजी फैमिली आहे। तव्हां पाण ॾिसी आहियो, इन जे करे असां तव्हांखे सरज़मीन घुमाई आहे, त तव्हां ॾिसो जंहिं हिसाब सां असांखे टारगेट कयो वियो, तव्हां ॾिसो त असांजी ज़मींदारी केतिरी गैर आबाद आहे, ऐं असां कहिड़े पाणी मां आबाद आहे, कंहिं जेको इहो शोशा उथारियो वियो आहे।